सैयदन मुकानी उदारा आजादन जे कम में रोवण वारो गाजी हुए उठ वे आया जी हुसैन लिस्ट ठहराई हुई सब उठ वेंदा आया पर्दा लगंदा आया कुछ उठन के अंदर हवेलीअ में घुरायो वो दरवाजो खोल रायो वयो जे दरवाजे मां कजावे सूदो छो अंदर अचे सैयदन जा मुकाणी हज़ारो ज़ादन जे कम में रुमण वारो हुसैन दीन कदे उठ ॾिठो ई कोन जीअं जा हवेलीअ में उठ दाख़िल थिया नंढड़ी सकीना माउ जे झोलीअ में लुकी वई अम्मा अम्मा करे चएथी अम्मा ही कहिड़ा जानवर अल्लाह जाने हिन नंढड़ी न्याणीअ खे उठण जे पुठिन सां ज़ालिमनि कीअं ॿधो हूंदो सैयदन जा मुकाणी हज़ारो ज़ादिन जे कम में रुमण वारा उठ वेठा जीअं लिस्ट हुसैन ठहराई हर कोई सवार थींदो आयो सवार थींदो जॾहिं सवारनि ते वेहंदियूं आहियूं बीबियूं आख़िर ते हिकिड़ो उठा जेको हुजरे जे वेठो आंदो आम हुजरो न आहे नबी जी उन न्याणीअ जो हुजरो आहे जे अगरि नबी जे रोज़े ते वञे हा गाज़ी मौला पखियुनि खे चया ओ पखियो आशियाना छॾे ॾियो ओ आख़िरनि मां उथी वञो हुसैन जी भेण नाने जे रोज़े ते पई थी अचे सैयदन जा मुकाणियो हुजे रात क़यामत जो मंज़र गाज़ी पोइ बि ॾींहुं नबी जे रोज़े तां विसाए छॾे अल्लाह ॼाणे धरती हलण शुरू कयो अली जी न्याणी उहा जेके हलण ॾांहुं न ईंदो हिकु कदम हुजरे खां ॿाहिरि रखियईं हुसैन खां कुर्सी छुटी वई अब्बास रोंदो थो वधे गाज़ी मौला जा कदम हुसैन जे हथ आया चए थो छो त भेणियूं जंगलनि ॾे वठी हले हिकु हुकुम करे आ जीअं तूं चवंदे उहे थींदो कंहिंजी मजाल नबी जथी उनखे मदीने माल ॾा